जंगी शाही मामा खे ख़बर ॾींदा आलू महमद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही जे ॿिनि अॻूणनि काउंसलर ऐं बाअसर सियासी शख़्सियतुनि जा ठटे जे अदालत आरओ प्लांट जा सोलर प्लेटूं चोरी थियण वारे केस में गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। ठटे जे फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट शहबाज़ अहमद शेख जी अदालत जंगशाही लॻे ॻोठियो सब्ज़ अली बिरोही जे आरओ प्लांट मां 100 खां मथे सोलर प्लेटूं चोरी करण वारे केस जी ॿुधणी कई। मकली थाने ते दाख़िल सोलर प्लेटूं चोरी करण वारी एफआईआर में नामज़द ऐं फरार थियल ॿिनि जवाबदारनि अॻूणनि काउंसलरनि महमद ज़मान बिरोही ऐं मुनवर नवाज़ बिरोही जी गिरफ़्तारीअ जा वारंट जारी करे छॾिया। अॻूणो काउंसलर मुनवर नवाज़ बिरोही यूनियन काउंसिल कोहिस्तान सत भाङे 4 जंगशाही में पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी पिणु हुयो। वाज़ियो रहे त मकली पुलिस ॻोठियो सब्ज़ अली बिरोही में किरोड़े रुपयनि जी लागत सां वाटर सप्लाई जी अहम स्कीम आरओ प्लांट जे 100 खां मथे समूरनि सोलर प्लेटुनि ऐं मशीनरीअ खे चोरी कयो वियो। मक़ामी ॻोठाणनि जी निशानदेही ते मकली पुलिस केस दाख़िल करे 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो हुयो, जेकी हिन वक़्तु ज़मानत ते आहिनि, जॾहिं त केस में नामज़द 3 बाअसर जवाबदार मुनवर नवाज़ बिरोही, महमद ज़मान बिरोही ऐं गुल मोहम्मद बिरोही मुसलसल रूपोश आहिनि। यादि रहे त मार्च 2019 ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे 3 मार्च दौरान जंगशाही में पीअण जे पाणीअ लाइ समय ॻोठाणनि औरतुनि ऐं नौजवाननि जे एहतजाज बैदि बिलावल भुट्टो जे ख़ुसूसी हिदायतुनि ते आरओ प्लांट क़ाइमु करे पाणी फराहमी शुरू कराई वई हुई, जंहिं मनसूबे जी सोलर प्लेटुनि समेत मोटर मशीन खे चोरी करे सवें घरनि ते मुश्तमिल ॻोठ जे रहवासियुनि खे पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम कयो वियो। जंगशाही जे वॾे कोहिस्तानी ॻोठ सब्ज़ अली बिरोही जी वाटर सप्लाई स्कीम जे आरओ प्लांट जूं समूरियूं सोलर प्लेटूं ऐं मशीनूं चोरी थी वञण करे इलाइक़े वासी पीअण जे पाणीअ खां महरूम बणियल आहिनि।